साइफर के सियासी मकसदन लाइ इस्तेमाल करण ते 14 सालन ताईं सज़ा अची सघे थी। पीटीआई चेयरमैन क़ौमी सलामती खे ख़तरे में विझी छॾियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म साइफर जे मामले ते रांदि खेॾी हुकूमत मामिलो FIA जे हवाले करे छॾियो आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त अॻूणे वज़ीर आज़म साइफर मामले ते जवाब ॾियण जे बदिरां तलबीअ खे चैलेंज कयो आहे। पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। रूस ऐं यूक्रेन जो मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वञे। पाकिस्तान ऐं यूक्रेन विच में सुठा नाता आहिनि। यूक्रेन सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण चाहिनि था। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी इस्लामाबाद में यूक्रेनी हमनसब सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। यूक्रेन जे परॾेही वज़ीर डेमेट्री कोलेबिया चयो आहे त पाकिस्तान सां सुठा नाता आहिनि। पाकिस्तान सां सहकार वधाइण जी ख़्वाहिश रखूं था। पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन पारां 22 जुलाई छंछर ते पेट्रोल पंप बंदि रखण जो ऐलान करे छॾियो। एम्बुलेंस सर्विस वारनि खे हिकु ॾींहुं अॻु पेट्रोल जूं टांकियूं फुल करण जो मशवरो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे चेयरमैन जो चवणु आहे त हुकूमत मुतालबा तस्लीम करण लाइ तयारु न आहे। मुनाफ़ो न थियण करे वधीक पेट्रोल पंप नथा हलाए सघूं। हिन वक़्तु महांगाई जी शरह वधी वई आहे पर हुकूमत सब्सिडी ॾियण लाइ तयारु न आहे। घणो नुक़सान बर्दाश्त नथा करे सघूं। मुल्क अंदरि ईरानी पेट्रोल जे सरेआम विकिरे सबबि असांखे नुक़सान पहुची रहियो आहे। कराची में मुबैना तौर अगवा थी वियल सिंध जे नामियारे रागी बैदल मसरूर जो पुट हंस मसरूर वापस घर पहुची वियो। बैदल मसरूर तस्दीक करे छॾी। चवे तो पुट खे अहलकार शायदि ग़लति फ़हमीअ जे बुनियाद ते खणी विया हुआ। संदसि को बि ॾोह न हो। जांच खां पोइ खेसि आज़ादु कयो वियो। पुट लाइ आवाज़ उथारण ते सिंध अवाम जो थो रायतो आहियां। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत सूबे के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां तेज़ हवाई गजगोड़ सां बरसात। सदर यूनिवर्सिटी रोड, गुलिस्तान जोहर, गुलशन इकबाल ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसात। मलीर, गुलशन हदीद, स्टील टाउन, पपरी, दिरसाणो, छन्नू ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वस्कारो, सखर, रोहिड़ी, खैरपुर, अहमदपुर, पीर जो ॻोठ, हालाड़ी, बोज़दार, वॾा नारो, खिपरो, खाही, हथोंगो, भिट भाइटी ऐं ढिलार समेत अछड़े थर में बि मींहुं। गर्मी जो ज़ोर घटिजी वियो। बिजली जो निज़ाम दरहम बरहम। टंडो मस्ती, कोलाब, जीएल, राज़ीदेरो, कुंभ, रतोदेरो, कड़ियो घवर, तलहार, टंडो बागो, शेख भिरकियो, गुलाब लगारी, मनड़ो, बाडरे ऐं सीता रोड में बि बरसात। बिजली जी फराहमी मौतल।